Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। गुज़िरियल कुझु अरसे खां मुल्क में हिकु भेरो ॿीहर अरिड़हीं आइनी तरमीम ऐं NFC वारो मामिलो बहस हेठि हले पियो। पोएं महीने जॾहिं अरिड़हीं तरमीम ऐं NFC अवार्ड ते बहस थी त हुकूमत पारां इहो वाज़िह कयो वियो त हुकूमत जे एजेंडा में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। काले वज़ीर आज़म इमरान ख़ान सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान इहो चयो त NFC अवार्ड खे नाक़ाबिले अमल आहे। संदसि चवणो त सूबनि जे वॾनि वज़ीरनि वटि डिक्टेटरनि जेतिरा इख़्तियार आहिनि, अरिड़हीं तरमीम मां केतिरियूं शयूं ख़तमु करणियूं पवंदियूं। काले वज़ीर आज़म इमरान ख़ान अरिड़हीं तरमीम में तकड़ विचां अहिड़ियूं शयूं विधियूं वयूं आहिनि जिन खे ख़तमु करणो पवंदो। वज़ीर आज़म जो चवणो हो त मर्कज़ खां सूबनि ॾांहुं मुंतक़िल थियण करे मकानी इदारनि ताईं हिन वक़्त ताईं शयूं नाहिनि पहुतियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां वधीक चयो वियो त कराची ऐं लाहौर जो मसइलो तेसिताईं हल न थींदो जेसिताईं मेयर सिधी रीत चूंडजनि ऐं उन्हनि वटि इख़्तियार पिणु हुजनि। NFC अवार्ड जे हवाले सां मोजारा मौजूद आहिनि जिन खे ठीकु करण जी ज़रूरत आहे। अहिड़ी तरमीम बाद वसीलनि जी विर्छ अहिड़ी कई वई जो दिफ़ा ऐं कर्ज़नि जा पैसा ॾियण खां पोइ वफ़ाक़ 700 अरब रुपयनि जे खसारे में हलियो वञे थो। दुनिया जी का बि अहिड़ी बजट नाहे जेका खसारे सां शुरू थींदी हुजे। हुन चयो त कोरोना वबा खे सिंध में सियासत जे वर चाढ़ियो वियो। हिते उथंदे ई सख़्तु लॉकडाउन कयो वियो। NCOC में समूरा फ़ैसिला सूबनि जी मुशावरत बाद इतफ़ाक़ राय सां कया वेंदा आहिनि। मुराद अली शाह फ़ैसिला मञींदो आहे पर बिलावल अची उन्हनि खे रद्द कंदो आहे, उन्हनि ते तनक़ीद कंदो आहे। NFC कमीशन जी जोड़जक में आज़ाद कश्मीर खे शामिल करण वारे सवाल जे जवाब में वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त आज़ाद कश्मीर जेतोणीकि सूबो न आहे पर उन जी नुमाइंदगी खे उन करे शामिल कयो वियो जो आज़ाद कश्मीर खे क़ौमी धारा में आणणो आहे। पाणी जी विर्छ खे मुनसिफ़ाणो बणाइण लाइ टेलीमेंट्री सिस्टम आणणो पवंदो। गुज़िरियल हुकूमत ॼाणी वाणी टेलीमेंट्री सिस्टम खे नाकाम बणायो, उन जी जांच पिणु कराईंदासीं। मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां अटे जे बौरान IPPs ऐं PTV तां सिंधी ॿोली जा प्रोग्राम नशर न करण समेत केतिरनि ई सवालनि जा जवाब न ॾिना। नाज़रीन, मुल्क में कोरोना वायरस अचण वक़्तु ई सिंध हुकूमत पारां सख़्त फ़ैसिला वरिता विया। लॉकडाउन जे हवाले सां सिंध हुकूमत जेके फ़ैसिला कया विया उन्हनि खे न सिर्फ़ु ॿियनि सूबनि पारां फॉलो कयो वियो पर उन ते अमल पिणु थियो, जंहिंजी तारीफ़ पिणु थी। जंहिंखां पोइ सुप्रीम कोर्ट पारां सॼे मुल्क में क़ौमी पॉलिसी ठाहिण जो चयो वियो। जंहिंखां पोइ सिंध हुकूमत वफ़ाक़ जे फ़ैसिलनि ते अमल कंदे नज़र आई। सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे फ़ैसिलनि जे सभिनी धुरियुनि पारां तारीफ़ कई वई। हिकु पासे लॉकडाउन जो मामिलो सिंध हुकूमत जी वाखाण थी त साॻियो ई मौक़िफ़ डॉक्टरनि जो बि हो। एतिरी हद ताईं मुखालफ़त थी जो सिंध जे डॉक्टरनि खे बि चयो वियो त हुननि पारां पैसा वरिता विया आहिनि। ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क जे 3 सूबनि जा हिन वबा दौरान दौरा कया पर हू सिंध न आयो। जॾहिं हू 3 ॾींहं सिंध पहुतो त हुन जी मुलाक़ात में वॾे वज़ीर जो शेड्यूल ई शामिल न हो। वॾे वज़ीर सां का बि मुलाक़ात न थी। हालांकि वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ही दौरो को सियासी नोयत जो न हुयो, को प्राइवेट न हो। कोरोना वायरस जी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ माकड़ जे मामले ते, स्टील मिल जे मुलाज़िमनि वारे मामले ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ही दौरो रथियलु, पर वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध जे वॾे वज़ीर सां का बि मुलाक़ात न कई। मामिलो एसिताईं नथो रुकिजे। मजबूरी तरह सां ही शयूं त हलनि पियूं गुज़िरियल केतिरे अरसे खां। हिन वक़्तु जॾहिं मुल्क वबा खे मुंहुं ॾिए पियो उन वक़्तु वज़ीर आज़म इमरान ख़ान ॻाल्हि करे पियो अरिड़हीं तरमीम जे हवाले सां। वज़ीर आज़म इमरान ख़ान ॻाल्हि करे पियो त सूबनि जे वॾनि वज़ीरनि वटि डिक्टेटरनि जेतिरा इख़्तियार मौजूद आहिनि। जॾहिं सूबनि सां गॾु हुजणु घुरिजे हा, फ़ैसिलनि ते अमल कराइणु घुरिजे हा, वबा खे मुंहुं ॾियणु घुरिजे हा, उन वक़्तु मुल्क में असांखे सियासत थींदे नज़र अचे थी। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। अॼु हिकु ॿी ॻाल्हि पिणु साम्हूं आहे। हिन वक़्तु जॾहिं वफ़ाक़ में काल्ह BNP मैंगल हुकूमत खां अलॻि थियण जो ऐलान कयो आहे ऐं हुकूमत हू हिन वक़्तु आज़ाद हैसियत में क़ौमी असेंबली में मौजूदु आहिनि, उनखे परचाइण जी कोशिशूं थियनि पियूं। त उन वक़्तु सिंध हुकूमत ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां हमला करण जी जेके कोशिशूं आहिनि उन्हनि जूं ख़बरूं बि अचनि थियूं। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीनियर अॻुवाण आहिनि सेनेटर ससी पलीजो साहिबा। ससी साहिबा, वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। अवां कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? वज़ीर आज़म इमरान ख़ान जो सिंध जो दौरो ऐं वॾे वज़ीर सां का बि मुलाक़ात रथियल न हुई। महिरबानी अदा महराज। कल्ह अहम ॾींहुं हो छाजे करे सिंध हुकूमत इलाही मुश्किलातुनि जे बावजूदि पंहिंजो हिकिड़ो कोशिशि कई त इलाही हवालनि सां कुझु बहितरी ॾींदड़ बजट जेको पेश करे सघे।
ऐं अपोज़िशन गोड़ बि कयो. उनजे बावजूदि सैयद मुराद अली शाह ऐं मुंहिंजे ख़्याल में हिनजो रिकॉर्ड रहियो आहे त 8 भेरो शायदि, जेकॾहिं आउं ग़लति कोन आहियां, त उन्हनि ई बजट सिंध जो पेश कयो आहे. ऐं जिते सिंध जो बजट ॾींहुं माली मुश्किलातुनि जिते वफ़ाक़ कटौती कई हुजे गुज़िरियल साल ऐं रवां साल ऐं ईंदड़ साल जी जेका असांखे उन्हनि ख़ुशख़बरी बि पंहिंजे लिहाज़ खां वफ़ाक़ ॿुधाई आहे, जेका ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे लाइ अज़ाब पैदा कंदी त कटौतियूं थींदियूं, जंहिंजी असीं मज़म्मत कयूं था ऐं असां एहतजाज कयो आहे पंहिंजी स्पीचिस में. कल्ह सेनेट में बि मूं इहा ॻाल्हि रखी. त कल्ह जेको आहे उहो हिकिड़ो त सिंध हुकूमत जो बजट वारो ॾींहुं हुजे, उन में उन्हनि जो दौरो हुजे वज़ीर आज़म साहिब जो. करोना खां पोइ 5-6 महीननि खां पोइ पहिरियों दौरो काफ़ी दफ़ा हुन रखियो, वरी कैंसिल थियो पे, वरी कैंसिल. हर सूबे में उहो विया प्राइम मिनिस्टर साहिब सिंध में, उन्हनि जी ख़बर न आहे कहिड़ी मजबूरी हुई जो कोन अची सघिया. कल्ह बि जेको आया ऐं उन हवाले सां जेको आउं इस्लामाबाद में वेही मूं CM साहिब जी TV ते तबसरो ॿुधो, मुराद अली शाह साहिब बिल्कुलु सही चयो त हीउ को ज़ाती दौरो लॻो पए. ऐं ज़ाती दौरे में हुन खां पुछो तव्हांखे छो कोन छॾियो. ऐं पाण खे ख़बर आहे त प्राइम मिनिस्टर साहिब जॾहिं बि ईंदा आहिनि त हू वज़ीर अला खे नज़र अंदाज़ करण जी कोशिशि कंदा आहिनि. छाजे करे वज़ीर अला साहिब सिंध जी ॻाल्हि रखनि था ऐं उहो वाहिद सूबो आहे जिते मैंडेट पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि आहे. ऐं कल्ह बि वज़ीर आज़म साहिब असां ॾिठो कंहिं बि अहम शइ खे वफ़ाक़ जे तरफ़ां सिंध खे ख़ुशख़बरी ॿुधाइण त ठहियो, पर 18th अमेंडमेंट NFC जे लाइ तमामु नाकारी उन्हनि तबसरो कयो ऐं जंहिंजी असीं मज़म्मत कयूं था. ऐं उन्हनि 18वीं तरमीम खां पोइ जिते सूबनि खे कुझु न कुझु साह खणण जो मौक़ो मिलियो, उन्हनि चयो त जेके चीफ एग्ज़ेक्टिव आहिनि यानी वज़ीर अला आहिनि सूबनि जा, उहे डिक्टेटर थी विया आहिनि पंहिंजे सूबनि जा. यानी इहो हिकिड़ो ई सूबो आहे जंहिंमें हुनजो वज़ीर अला न आहे. त मतिलबु त हुनजो जेको इशारो हो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ऐं उनजे वज़ीर अला न हो. कल्ह बि उनजी मुलाक़ात जेके हुयूं वज़ीर आज़म साहिब जूं, उहे कुझु ज़ाती सनतकारनि सां, बिज़नेसमैन सां ऐं ॿियनि माण्हुनि सां हुयूं. ऐं उन में बि असां ॾिठो त PTI वारनि जेको आहे जेको तमामु हिकिड़ो स्टूपिड वे में आउं चवंदसि, हालांकि स्टूपिड लफ़्ज़ जेको आहे उहो अब्यूज़िव न हुजे, पर आउं पार्लियामेंट में कोशिशि कंदी आहियां त असीं डिसेंट ॿोली ॻाल्हायूं. त हिते जेका हिननि जी ॿोली हले पई ऐं ख़ासि करे सिंध खे जेको अब्यूज़िव वे में हू ट्रीट कनि पिया, जिते हुन अमलनि उन्हनि कटौतियूं कयूं आहिनि माली वसीलनि ते ऐं मुआशी जेको आहे धकु ॾियण जो ऐं भित सां लॻाइण जी कोशिशि कई आहे सिंध खे हिन बजट में बि. ऐं हूअ बि असीं ॾिसूं पिया त कोरोना जे पूरे अमल में बि. ऐं कल्ह वज़ीर आज़म साहिब जिन घटि में घटि अची सिंध जे उन्हनि तकलीफ़नि जी जेको आहे उनजी का को रिज़ॉल्व या उनजी का हल ॿुधाई न हा. छाजे करे जो सिंध विढ़े पियो कोरोना सां ऐं हिते केसिस बि वधीक रहिया, पर असां पंहिंजी हिकमत अमली सां कमु वरितो जंहिंखे वफ़ाक़ बार बार टफ टाइम ॾिनो. ऐं कल्ह जेको आहे उन्हनि कोरोना जे हवाले सां त आउं कोन चवंदसि इहो को विज़िट हो, इहो सिंध खे अखि ॾेखारण लाइ विज़िट शायदि थी सघे थो. ऐं त 18वीं तरमीम जेको आहे सही कोन्हे, NFC अवॉर्ड बि जेको आहे अज़ाब आहे, सभु शयूं. ऐं उन्हनि सभिनी शयुनि खे हिकिड़े आम शहरी जी तौर ते बि ऐं सिंध जे ऐं छो त मुंहिंजो इलेक्ट्रल कॉलेज सेनेटर सिंध असेंबली आहे, तंहिंजे करे इन शइ खे आउं रद्द कयां थी. इहो नज़र पे आयो ज़रा हिकु जॾहिं सूरत हाल पैदा थी सूबे अंदरि उन वक़्तु मुखालफ़त असां वाज़े तौर ते ॾिठीसीं, पर कुझु अर्सो पहिरियां उन ई दौरान जॾहिं 18वीं तरमीम जे मामले ते सवाल उथिया पए त उन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत इहो वाज़े कंदी रही त असांजे एजेंडा में अहिड़ी का बि शइ कोन्हे. काल्ह वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिब पाण इहा शइ वाज़े करे चुको आहे 18वीं तरमीम जे हवाले सां, NFC अवॉर्ड जे हवाले सां, त उन में कुझु अहिड़ियूं शयूं अहिड़ियूं शिकूं आहिनि जंहिं ते एतिराज़ आहिनि ऐं सूबनि वटि एतिरा पावर्स अची विया आहिनि जो हू डिक्टेटरनि वांगुरु पंहिंजो इख़्तियार इस्तेमालु कनि पिया. त हीअ जेका सूरत हाल हिन वक़्तु पैदा थिए पई, छा इहा सिर्फ़ु इन जे करे आहे जो मुराद अली शाह साहिब पारां सूबे जे चीफ एग्ज़ीक्यूटिव जी हैसियत में फ़ैसिला वरिता विया, या इमरान ख़ान जो इन तरह जो माइंड सेट आहे ऐं अॻिते हली का अहिड़ी ख़तरनाक रांदि खेॾिजी सघे थी? ही तव्हांजो सुवाल अहम आहे, पर उन ई तरीक़े सां हर शइ इलाही एविडेंस ऐं उनजी मैनिफेस्टेशन तमामु ज़ाहिर आहे. माण्हू हर को ॿार थी सघे थो. जॾहिं 18th अमेंडमेंट जी हिन ॼाणी बुझी मीडिया ते इहे ख़बरूं हलाइण शुरू कयूं ऐं उन में ॿिली थेले खां ॿाहिरि अचणु शुरू थी ऐं हुननि खे पहिरीं तकलीफ़ हुई टैक्सिस जे हवाले सां, ॿियनि हवाले सां. कल्ह सेनेटर स्पीच में बि जेको आहे मूं इहो ई चयो त सिंध वाहिद सूबो आहे जेको टैक्स कलेक्शन में बि जेको आहे वफ़ाक़ खे मात ॾेई वेठो आहे ॿियनि सूबनि खे.
ऐं हिननि जी FPR ते ॾिसो तव्हां हिन जा टारगेट केतिरी दफ़ा रिवाइज़ कया आहिनि, अञा बि जेको हिननि काथो रखियो आहे उहो इम्पॉसिबल आहे। हिननि जेके स्पेशल ग्रांट्स रखियूं आहिनि तव्हां ॾिसो त सां उन में मां डेली मार्जिन शुरू कयो आहे। हिननि PSTP में जेके प्रोग्राम्स रखिया आहिनि, सिंध जा स्मॉल डैम हुजनि, कम्युनिकेशन जा मनसूबा हुजनि, मच्छर जे हवाले सां ॾिसूं या कींजर जे हवाले सां, उहे सभई जेके हिननि कहिड़े तरीक़े सां इग्नोर कया आहिनि उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हीउ बजट जेको आहे इहो त बिल्कुलु अवाम दुश्मन त आहे, पर सिंध जे बि मुखालिफ़ बजट लॻे पियो, जंहिंमें यानी सिंध में सिर्फ़ु कराची खे फोकस कयो वियो आहे। कराची खे पीपुल्स पार्टी उहो ई फोकस कंदी रही आहे, छाजे करे कराची सभिनी जो आहे ऐं हिते हर क़िस्म जी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू रहनि था, असांखे मैंडेट कराची ॾींदी रही आहे। पोइ धांधली थिए थी, ॿिया ॻाल्हियूं आहिनि, छो त कराची हिकिड़ो वसी शहर आहे ऐं ॿिया मामला आहिनि। पर तव्हां ॾिठो त हिते गवर्नर खे अॻियां करे चीफ एग्ज़ेक्टिव खे इग्नोर करण जी कोशिशि करे जेके स्कीम्स ॾिनियूं वयूं उहो हिकिड़े शहर खे ॿी सॼी जेका ॿाहिरां सिंध आहे उनखे नज़रअंदाज़ कयो वियो। गैस ऐं बिजली जे हवाले सां असां ॾिठो त वफ़ाक़ी बजट में हुननि अलॻि सां कंपनी ठाहे उहे सिंध खे PSTP जे बदिरां उनजे अंडर आंदो। माना इहे मुख़्तलिफ़ शयूं ज़रूरियूं आहिनि, थोरियूं जेके हिकिड़ो रिफ्लेक्ट कनि थियूं या हिननि जो आईनो ॾेखारीनि थियूं त हीअ हिन जे दिलि में केॾी कीनो आहे। ऐं हाणे अचूं पाण त ही कल्ह जेको उन्हनि ॻाल्हि कई अरिड़हीं तरमीम जी, त उहा उन्हनि जी दिलि जी नियत आहे। वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं इमरान ख़ान साहब जा सलाहकार, उहे ॾिठो वञे त साम्हूं खां तव्हांखे सॼी नेपोटिज़म ऐं फेवरेटिज़म वारी काबीना लॻंदी, पर उहे चहिरा रुॻो ॿ टे जेका PTI जा सियासी आहिनि ॾेखारण जा आहिनि। ॿिया जेका गैर चूंडियल अणचूंडियल माण्हू आहिनि उहे अलाह कंहिंजी डिक्टेशन ते हलनि पिया। ऐं पर मसइलो इहो आहे त जेकॾहिं इमरान ख़ान भले 4 सीटुनि ते ई वज़ीर अज़म साहब अच्छा आहिनि, जेको असां उन्हनि खे जमहूरी हक़ ॾिनोसीं उहो क़बूल करे असां पार्लियामेंट में पंहिंजी अपोज़िशन जो किरदारु निभाइण लाइ आमादा थियासीं। पर असां सूरत हाल ॾिसूं पिया त उहा बि BNP जी हिन सॼी सूरत हाल खां पोइ ॾिसूं था मामिलो किथे बीहे थो। हाणे हिननि हचकोलनि वारी हुकूमत जंहिंमें हिकु ॾेढ मेजॉरिटी बि मुश्किल सां आहे, उहा वरी अखि ॾेखारे पई सिंध खे, सिंध जेको पाकिस्तान खे हलाए पियो, सिंध जेको डिविजिबल पूल में सभिनी खां वधीक कंट्रीब्यूट करे पियो, सिंध जेको रेवेन्यू खां वठी तव्हांजी ऑयल ऐं गैस ऐं तव्हांजी जेको आहे बिजली में ऐं ॿियनि मामलनि में तव्हांखे पाकिस्तान खे हलाइण में वॾो इकाई आहे, फेडरेटिंग यूनिट आहे। हाणे उन सां माटे जी वारो सलूक हुजे, मुआशी ग़ुलामी हेॾा धिकण जी ॻाल्हि हुजे, उहो ई सबबु आहे। चेयरमैन बिलावल साहब ॻाल्हि कई त सिंध कॉलोनी न आहे, असीं ॻाल्हि कंदा रहिया आहियूं ॿाहिरां पार्लियामेंट में, हींअर जेके असां स्पीचिस कयूं आहिनि CM साहब चवंदो रहियो आहे त सिंध खे कॉलोनी न सम्झो। इवन ब्रिटिश रूल में बि तव्हां ॾिसंदो, जेका मूं पंहिंजी गुज़िश्ता लास्ट वीक वारी स्पीच में सेनेट में बि चयो, त उन दौर में बि जेका टैक्सेशन हुई उन में बि हिकिड़ो सिस्टम, हिकिड़ो फार्मूलो हूंदो हो त सूबा हेतिरो कंट्रीब्यूट कंदा, हेतिरो मिलंदो। ऐं हीअं त ॾिसूं पिया त हर शइ जे मथां ही क़ाबिज़ थियणु चाहिनि था, हर शइ खे हू जेको आहे पंहिंजे कब्ज़े में करणु चाहिनि था, जेके असीं नंढियूं था। ऐं अरिड़हीं तरमीम जे हवाले सां असांजी पॉलिसी वाज़िह आहे। इलाही माण्हुनि जे नंढा ठीक ज़ाहिर तव्हांजी पॉलिसी पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका ख़ालिक आहे उनजी पॉलिसी इन वक़्त ताईं वाज़िह नज़र अचे पई। मुस्लिम लीग नून जे हवाले सां ॿुधाइजो, छो त मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुस्लिम लीग नून जो जेको बयानियो आहे उन में असां तब्दीली थींदे ॾिठी आहे। हिन वक़्तु मुस्लिम लीग नून मुकमल तौर ते ख़ामोश नज़र अचे पई। अगरि हींअर या ईंदड़ ॾींहंनि में के कोशिशूं थियनि पियूं त छा मुस्लिम लीग नून ख़िलाफ़ हूंदी या मुस्लिम लीग नून असांखे हुकूमत सां गॾु बीठे नज़र ईंदी इन सॼे मामले ते, अगरि कुझु शिकुनि में तब्दीली ख़ान साहब चाहे थो? सूबत जी बुनियादी सूबाई मुख़्तारी जे हवाले सां कहिड़ी पार्टी, ऐं वरी रिपीट थी कयां, कहिड़ी पार्टी यू टर्न वठण जी PTI यू टर्न बेसिक पॉलिसी ते वठंदी आहे, अहम तरीन उन ते वठण जी कोशिशि कई, अवाम मां उनजी पाड़ निकिरी वेंदी। मुस्लिम लीग नून खे हींअर भले हूअ 2nd नंबर पंजाब में आहे, पंजाब वॾो सूबो आहे, असां लाइ वॾो चैलेंज आहे इहो त तव्हां केॾा पॉपुलर हुजो, केॾियूं तव्हांजी पॉलिसीज़ हुजनि, वॾी पार्टी तव्हांजी हुजे, पर जेकॾहिं पंजाब में आबादी वधीक आहे, उते ॿी का पार्टी आहे उहा 2 डिवीजन मां मेजॉरिटी खणी थी अचे, त पोइ वरी जहिड़ो कर पार्लियामेंट जो ताज हुनजे मथां आहे। पीपुल्स पार्टी जेका आहे उन पंहिंजी ॻाल्हि वाज़िह रखी आहे ऐं उन में को शक कोन्हे त पीपुल्स पार्टी हर उन शइ जी मज़ामत ऐं मज़मत ऐं प्रैक्टिकली अमल जेको बि आहे उहो पार्लियामेंट में उनखे उहा चैलेंज खे फेस कंदी ऐं उनजी रफ़्तार रोकंदी। पर मुस्लिम लीग नून जेका आहे, आउं सम्झां थी हेसि ताईं जेको उनजो बयानियो आहे उन में उन्हनि इहो ई चयो आहे
त अहिड़ी तरमीम में असांजी पार्टी बि शामिल हुई, यानी मुस्लिम लीग नून या नवाज़ शरीफ़ साहब, छाजे करे टियों दफ़ो में सभु वज़ीर अज़म ई तॾहिं थी सघिया हुआ। हाणे उहे कोन चाहींदा त कोई यू टर्न अहिड़ी आउं सम्झां थी जेसि ताईं मुंहिंजी जेतिरो पार्लियामेंट्री तजुर्बो आहे या सियासियात खां असीं ॾिसूं था, असांखां ॿिया सीनियर वधीक वेठा आहिनि, पर जेको आउं ॾिसां पई उन में ही पंहिंजे पेरनि ते कुआड़ो हणंदा, छाजे करे बलोचिस्तान मां किराए अचणु शुरू थी वई आहे। हालांकि उते PTI जी गॾियल इतादी जी हुकूमत आहे, पर जाम कमाल जेका रेडियो NCC मां वाक़आउट कयो ऐं वाज़े तौर ते उन्हनि ॻाल्हि करणु शुरू कई आहे। बलोचिस्तान में इलाही हवालनि सां क्वेश्चन रेज़ थियनि पिया, उते सफोकेशन जुड़े पई ऐं BNP जो बि हींअर ताज़ो जेको ॻाल्हि आई आहे उहा बि साम्हूं आहे त रुॻो पाकिस्तान पंजाब जो या लाहौर जो नालो न आहे, पाकिस्तान हर फेडरेटिव यूनिट खे गॾु करे पोइ हिकिड़ी मज़बूत फेडरेशन जी असीं हमेशह ॻाल्हि कंदा रहिया आहियूं, उनजो नालो आहे। त इमरान ख़ान साहब खे ऐं उनजी इतादियुनि खे, उनजी ॿियनि धुरियुनि खे विज़िबल इनविज़िबल उन सभिनी खे सम्झणु खपे त पाकिस्तान में हींअर सख़्तु ज़रूरत आहे त असीं सभिनी सूबनि जी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खे मान ॾींदे प्रैक्टिकली उन्हनि खे हिसो जेको उन्हनि जो थिए थो आइन मूजिबि त असांखे आम माण्हू जी त अञा वधीक डिमांड आहे। हू त चवनि था त अहिड़ी तरमीम जेका आहे उहा बि पूरी न आहे ऐं ऑयल ऐं गैस जे हवाले सां अञा वधीक जेको इख्तियार मिलणु खपे उहो मिले, पर बहरहाल अहिड़ी तरमीम हिकिड़ी सुठे डायरेक्शन लाइ सही पेशरफ़्त हुई ऐं आसिफ अली ज़रदारी साहब ऐं उनखां पहिरीं मोहतरमा साहिबा जी उहा सोच हुई मैनिफेस्टो हो ऐं उनखे घणो रुखी ऐं सभिनी पार्टियुनि सां गॾु असां उहा कलेक्टिव विज़डम सां उहा ॻाल्हि आंदीसीं त हाणे उनखे केरु सबूताज़ करण जी कोशिशि कंदो त रुॻो हिकिड़ी पार्टी पीपुल्स पार्टी आहे के मुंपस जमायतूं न, सभिनी जेके नंढा सूबा आहिनि, इवन पंजाब मां बि जेको मज़लूम माण्हू आहिनि मेजॉरिटी आहे ऐं उहे चाहिनि था त पाकिस्तान सभई ऑन कनि ऐं सभई फेडरेटिंग यूनिट्स सभई इकाइयूं गॾु खणी पाकिस्तान जेको जिन्हा वारो तस्वर आहे वेलफेयर स्टेट ॾांहुं असां विख हिकिड़ी खई आहे उनखे असीं उनजो ख़्वाब जेको आहे उनजी ताबीर मुमकिन करे सघूं। ठीक है, वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, मजमूई तरह सां हिकु पासे असां ॾिठोसीं इन वबा जी सूरत हाल में जॾहिं असांखे इहो नज़र पे आयो त सियासत थी ऐं सिंध हुकूमत पारां जेके फ़ैसिला कया विया उन्हनि जी मुखालफ़त थी, मामला एतिरी हद ताईं वञी पहुता आहिनि जो काल्ह वज़ीर आज़म इमरान ख़ान सूबनि खे जेका ॾिनल ख़ुदि मुख़्तारी आहे उनजे हवाले सां इहो वाज़े कयो आहे त सूबनि जे वॾनि वज़ीरनि वटि डिक्टेटरनि जेतिरा इख्तियार मौजूदु आहिनि ऐं अहिड़ी तरमीम में केतिरियूं शयूं आहिनि जेके ख़तमु करणियूं पवंदियूं। इन क़िस्म जी सियासत हिन वक़्तु ज़ोर वठे पई। ज़ाहिरा जे ॾिठो वञे मुल्क खे आज़ादु थियण खां पोइ हिन वक़्त ताईं गुज़िरियल केतिरा ई साल सूबा ख़ुदि मुख़्तार न हुआ, इहो मामिलो हलंदो रहियो ऐं इन मामले खे जे वॾियुनि कोशिशुनि खां पोइ ऐं वॾी सभिनी पार्टियुनि मिली करे हिकु कानून में तरमीम कई ऐं अहिड़ी तरमीम कई जंहिं ते फ़ख़ुर सां अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो चई सघिजे थी त असां आइन ॾियण खां पोइ हिन ते अमल कराइण में बि वॾो किरदारु अदा कयो। उनखे उन ते हिन हुकूमत खे तकलीफ़ थिए पई। काल्ह वज़ीर आज़म इमरान ख़ान इन ॻाल्हि खे वाज़े करे चुका आहिनि। हिते पाण वधीक बि ॻाल्हाईंदासीं त वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु वेठो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम जे हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं। काल्ह BNP सरबराह सरदार अख्तर मेंगल पारां हुकूमत खां अलॻि थियण जो ऐलान कयो ऐं अख्तर मेंगल पारां इहो वाज़े कयो त जेके 6 नुक़्ता हुकूमत सां तइ थिया उन्हनि ते हिक ते बि अमल हिन वक़्त ताईं नाहे थी सघियो ऐं संदसि इहो पिणु चवणु हो त हीअ हुकूमत अवाम जे लाइ बार साबित थी आहे। उन ई वक़्तु जॾहिं अख्तर मेंगल क़ौमी असेंबली में इहो ऐलान कयो त उनखां कुझु देरि पहिरीं ई हिते वज़ीर आज़म इमरान ख़ान जी कराची में सहाफ़ियुनि सां जॾहिं मुलाक़ात थी त वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो वाज़े कयो ऐं पहिरियों वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां इहो चयो वियो त अहिड़ी तरमीम खे जल्दबाज़ी में ठाहियो वियो हो। अहिड़ी तरमीम ते थियल फ़ैसिलनि सबबि सूबनि जा वॾा वज़ीर डिक्टेटर थी वेठल आहिनि। इन मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन किया है सीनियर सहाफ़ी तर्जुमानिगार सिद्दीक साहब। सिद्दीक साहब, बताइएगा सबसे पहले तो मेंगल साहब के हवाले से कल उन्होंने हुकूमत से अलहदगी का ऐलान किया, आज इस हवाले से उनसे कुछ मुज़ाकरात भी हुए हैं, इस वक्त तक की क्या अपडेट्स हैं? जी मिराज साहब, बलूचिस्तान नेशनल पार्टी मेंगल ग्रुप जो है वो आपको मालूम है कि कल उनके जो सरबराह थे सरदार अख्तर मेंगल बजट पर बहस के दौरान उन्होंने ऐलान कर दिया था कि वो वफाकी हुकूमत से अलग हो रहे हैं और उसकी बड़ी वजह उनके वो 6 मुतालबात थे जिनके ऊपर गुज़श्ता 2 सालों में PTI की हुकूमत ने कोई अमल दरामद नहीं किया।
تو ان کے اس اعلان کے بعد حکومتی حلقوں میں خلبلی تو مچی ہے، اور اسی سلسلے میں آج ایک اجلاس وزیر اعظم عمران خان کی زیر صدارت ہوا، جس میں جو مذاکراتی ٹیم تھی اتحادیوں کو بنانے کے لیے پرویز خٹک کی سربراہی میں وہ شامل تھی، جس میں اسد کیسر بھی تھے، اسد عمر بھی تھے، اس کے علاوہ شفقت محمود، پرویز خٹک خود، بابر اعوان، یہ لوگ تھے۔ اور پھر فیصلہ تو یہی ہوا کہ ان سے رابطہ کیا جائے گا، ملاقات کا وقت دیا جائے گا، اور آج نہ ملاقات ہوئی تو کل ہو جائے گی۔ البتہ اس اجلاس سے پہلے ایک ڈیولپمنٹ یہ ہوئی کہ چیئرمین سینٹ صادق سجرانی خود چل کر گئے ان کی رہائش گاہ پر اختر مینگل کے پاس۔ تو اختر مینگل نے شکایات کے لگائے انبار اور کہا کہ ہم نے تو بغیر کسی وزارت کے لالچ کے ہم نے ان کا ساتھ دیا، لیکن 2 سالوں میں انہوں نے ہمارے ساتھ جو کمٹمنٹ کی تھی، خاص طور پر جو لاپتہ افراد کا معاملہ ہے، بلوچستان کی فنڈنگ کا معاملہ ہے، وہاں کے وسائل کا معاملہ ہے، اس کے اوپر کوئی توجہ نہیں دی گئی۔ اگر ہمارے یہ 2 لوگ بازیاب بھی کرتے ہیں تو 4 مزید اغوا ہو جاتے ہیں اور کوئی کچھ نہیں جو بتاتا ہے۔ تو انہوں نے چیئرمین سینٹ نے کہا میں تو اپنے طور پر آیا ہوں۔ تو اس پر سردار اختر مینگل نے مسکراتے ہوئے کہا کہ ہم اتنے بھی بولے نہیں ہیں جتنے آپ ہمیں سمجھتے ہیں، ہمیں پتہ ہے کہ آپ کس کے کہنے پر آئے ہیں، اور جن کے کہنے پر آپ آئے ہیں ان کو جا کر یہ بتا دیں کہ جب تک ہمارے یہ مطالبات جو 6 کے 6 جو تحریری ہیں، شاہ محمود قریشی کے اس کے اوپر دستخط ہے، جب تک ان پر عمل درآمد نہیں ہوتا، یا پھر حکومت بتا دے کتنے دنوں میں عمل درآمد کرے گی، تو پھر ہم اس حکومت کے خلاف کسی قسم کے اپوزیشن کے اتحاد میں شامل نہیں ہوں گے، اور اگر ہمیں کچھ جواب نہیں دیا جاتا تو پھر ہم آزاد ہوں گے اور ہمارے اپوزیشن کے ساتھ رابطے موجود ہیں۔ تو یہ جواب انہوں نے دیا ہے صادق سنجرانی کو، اور وہ جواب لے کر چلیں گے۔ ظاہر اب صادق سنجرانی وزیر اعظم عمران خان سے ملیں گے، اور صادق سنجرانی ایک اہم ادارے کے سربراہ سے بھی ملیں گے۔ وہ آپ کو بھی معلوم ہے کہ جن کی کوشش ہے کہ اس سارے معاملے کو، کیونکہ بجٹ ہے اور اگر 4 بندے ان کے الگ ہو جاتے ہیں، کافلی بھی ناراض بیٹھی ہے، ایم کیو ایم کا کوئی پتہ نہیں چلتا، یہ سارے معاملات ان کے لیے پھر مشکلات تو بڑھیں گی۔ تو یہی ان کی کوشش ہوگی کہ ان کو جو ہے وہ ساتھ رکھا جائے، اور اسی وجہ سے کوشش کی جا رہی ہے کہ ان کے جو تحفظات ہیں ان کو جو ہے وہ دور کیا جائے۔ اچھا صدیق صاحب یہ بتائیے گا، آپ ظاہر ہے جب یہ معاملات چل رہے ہیں، کل زرداری صاحب کی بھی مینگل صاحب سے بات چیت ہوئی ہے، اور لنڈن میں بھی کچھ ملاقاتیں ہوئی ہیں، تازہ جو جہانگیر ترین صاحب وہاں پر پہنچے ہیں، تو کیا کوئی ایسی اسٹریٹجی اگر بن رہی ہے تو اپوزیشن اس وقت اس سے کوئی فائدہ لے گی؟ ظاہر ایک پینڈیمک کی صورتحال ہے، دوسری طرف دیکھا جائے تو معاشی حساب سے بھی ہم نہ صرف پیچھے جا رہے ہیں، ہم مائنس میں جا رہے ہیں، دوسری طرف اگر دیکھا جائے فورن کے محاذ پر بھی ہمیں کافی مشکلات کا سامنا اس وقت نظر آ رہا ہے۔ تو کیا اس وقت اپوزیشن کی یہ اسٹریٹجی ہوگی کسی طریقے سے؟ دیکھیے اپوزیشن کو تو اگر وہ صحیح طریقے سے اپوزیشن کریں، 150 سے زیادہ لوگ ہیں، اور اگر وہ چاہیں اور اکٹھے ہو جائیں تو ان کو جو ہے وہ شکست وہ دے سکتے ہیں بجٹ کی منظوری میں لے کر، اور پھر اس کے بعد طریقے اعتماد بھی وزیر اعظم کے خلاف آ سکتی ہے، کیونکہ ان کے پاس اب صرف 180 لوگ ہیں، 8 لوگ یہ ہٹانے ہیں، اور اگر کاف لیگ اور ایم کیو ایم ہٹ جاتی ہے تو پھر عمران خان کا وزیر اعظم رہنا بڑا مشکل ہوگا۔ لیکن اس وقت ہمیں اپوزیشن بھی تقسیم نظر آتی ہے، کیونکہ ان کو کچھ اپنے مسائل اندرونی بھی چل رہے ہیں، نہ کورونا کی وجہ سے بھی مسائل ہیں، پھر ان کے اپنے لوگ نہیں آتے، لیکن اس سے قطع نظر اکانومی کی جو آپ نے بات کی ہے وہ ساری کی ساری آپ کے سامنے ہے۔ لیکن اس وقت موجودہ صورتحال میں ان کو یہی فکر ہے کہ اگر یہ اتحادی الگ ہو گئے، ایک آدھا بھی چلا گیا اور اپوزیشن کے ساتھ جا کر مل گیا، یا ان کے ساتھ جا کر کوئی تحریک چلا دی، تو بڑے مسائل پڑیں گے۔ اچھا صدیق صاحب، ظاہر یہ معاملات ایک طرف چل رہے ہیں، اس وقت خان صاحب کو اپنی حکومت سنبھالنے کی طرف دھیان دینا چاہیے۔ اس وقت خان صاحب کل یہاں پر موجود تھے، وہ آئے کراچی میں، انہوں نے صحافیوں سے ملاقات کی، اس ملاقات میں واضح طور پر یہ کہہ دیا ہے انہوں نے کہ 18ویں ترمیم میں نظر ثانی کی ضرورت ہے، اور این ایف سی ایوارڈ
کو नाकाबिले अमल उन्होंने करार दिया है। ऐसे वक्त में ऐसी कोशिशें हो रही हैं। हालांकि जो सूरत हाल हम देख रहे हैं खास करके इस सूबे के साथ, तो वो गुज़िश्ता कितने अरसे से जो तनाज़ात हैं वो हमें वाज़े तौर पर नज़र आ रहे हैं। यहाँ पर मुराद अली शाह से उन्होंने मुलाकात नहीं की, तो क्या इस हवाले से कोई अपडेट्स हैं जो वहाँ पर ताकतवर तबके हैं उनकी कोशिश से, या हुकूमत की तरफ से कोई कोशिशें हो रही हैं 18वीं तरमीम के हवाले से? लफ्ज़ आपने इस्तेमाल किया ताकतवर तबका, तो ये ताकतवर तबका ही चाहता है कि 18वीं तरमीम में मज़ीद तरामीम हो। ताकतवर तबका ही चाहता है कि NFC वार्ड का नौ जायज़ा लिया जाए, क्योंकि वो ज़ाहिर एक अच्छा खासा जो बजट का हिस्सा है वो डिफेंस पे खर्च हो जाता है, अच्छा खासा कर्जों की अदायगी और सूद की अदायगी पर चला जाता है, तो वफाक के पास कुछ नहीं रहता। इस वक्त भी आलमोस्ट 40-60 की रेशो है, तो पीछे कुछ नहीं बचता। तो वो कह रहे हैं कि अगर पैसे वफाक के पास नहीं होंगे, कर्ज लेकर बनाना पड़ेगा। तो ये वही बात काली इमरान खान कर रहे थे, लेकिन ये इतना आसान नहीं है। ज़ाहिर आइन में तरमीम करनी पड़ेगी, और उसी आइन में जो तरमीम के लिए पीपल्स पार्टी पर दबाव बढ़ाने के हवाले से तनखे रजी को मैदान में लाया गया। हालांकि वो कितने सालों से पाकिस्तान में मौजूद थी, लेकिन उसने कभी किसी के ऊपर कोई इल्ज़ाम नहीं लगाया। अब जब पता चला कि पीपल्स पार्टी काबू नहीं आ रही है, तो फिर तनखे रजी जो है वो मैदान में आई। लेकिन वो भी मेरा ख्याल है कि उनका कारआमद जो है वो साबित नहीं होगा, क्योंकि 2/3 अक्सरियत हासिल नहीं है हुकूमत को। जब तक नून लीग और पीपल्स पार्टी दोनों साथ नहीं देते, खास तौर पर सेनेट में, तो ये तरमीम नहीं हो सकती। इसी तरह NFC अवार्ड है, NFC अवार्ड को इतना आसान नहीं है कि उसमें तरमीम कर दी जाए और सूबों का हिस्सा कम कर दिया जाए। कोई भी सूबा इसके ऊपर जो है वो नहीं बैठेगा। ज़ाहिर हर हाथ इस वक्त जो शेयर किया जाता है आबादी के तनासब से किया जाता है, तो अगर आप वापस ले लेंगे तो फिर आपका वो दावा भी हवा हो जाएगा जिसमें आप खुद कहते हैं कि मैं चाहता हूँ कि मालियाती और इंतजामी इख्तियारात दूसरी सतह पर मुंतकिल हो। वो तो हमें अब खान साहब की स्ट्रेटजी से इस वक्त तक नजर आ रहा है। सिद्दीक साहब, ये बताइएगा, हमने देखा सेनेट के इलेक्शंस में जिस तरह से मामलात आगे चले और जिस तरह से अपोजिशन को शिकस्त हुई, वो भी सबके सामने है। यहाँ पर हालात बदलते हुए वक्त नहीं लगता। मुस्लिम लीग नून के हवाले से भी यही खबरें आ रही हैं, उनके बयानी में जो तब्दीली आई है, अब वो आप इस मामले के ऊपर साथ दे सकते हैं। कुछ रहनुमाओं ने ये बात भी की है कि नजरसानी होनी चाहिए, नजरसानी तो हो भी सकती है। तो इस हवाले से मुस्लिम लीग नून का मौक़िफ़ इस वक्त तक क्लियर नजर हमें नहीं आ रहा। ये सिर्फ जो मामला है ये सिर्फ एक बयान की हद तक है, या फिर इसके ऊपर कोशिशें भी हो रही हैं? चले, मैं सीधी बात आपको बता देता हूँ। अगर मुस्लिम लीग नून को कोई फ़ायदा नज़र आया कि अभी हमें इसकी सपोर्ट करने से, नजर सानी में जाने से हमें कोई सियासी फ़ायदा होता है, नवाज शरीफ को फ़ायदा होता है, या शहबाज शरीफ को कौमी हुकूमत का सरबराह बनाया जाता है, या जल्दी इलेक्शन हो जाते हैं, फिर तो वो साथ देंगे। लेकिन अभी तक इसका कोई इम्कान नहीं है। कोरोना ना होता तो इस वक्त सूरत हाल कुछ और होती, लेकिन इस वक्त कोई इम्कान नहीं है। वो इंफरादी किस्म के बयानात हैं। सीरियस किस्म की मूव जो है वो 18वीं तरमीम के हवाले से कोई बातचीत अभी तक हुकूमत ने नून लीग से नहीं की, कोई सीरियस बातचीत पीपल्स पार्टी से नहीं की। इवन कि अभी इजलास जारी है, बजट का इजलास जारी है, तो रोजाना इनके पार्लिमानी लीडर स्पीकर के पास जाते हैं और मुख्तलिफ वज़रा से मिलते हैं, किसी ने उनसे कोई बात नहीं की। तो ये अभी सिर्फ हवाई बातें हैं। खान साहब की एक अपनी ख्वाहिश है जो कि उनको पढ़ाई गई है, और उनको आजकल पढ़ाने वाले उनके गैर मुंतखब मशीर हैं, तो वो मुंतखब मशीरों की बजाय गैर मुंतखब मशीरों की बातें ज़्यादा सुन रहे हैं। तो इस वजह से मसाइल हैं उनके साथ, और ज़ाहिर है पीपल्स पार्टी होगी, पीपल्स पार्टी की हुकूमत है सिंध में, उनको फ़ायदा होगा तो वो इसकी सपोर्ट करेंगे। अगर उनको इसका फ़ायदा नहीं होगा तो वो क्यों इसकी सपोर्ट करेंगे। और इसी तरह नून लीग है, नून लीग को अगर पंजाब में फ़ायदा नज़र आएगा सियासी तौर पर, ख़ास तौर पर, तो फिर वो इसकी सपोर्ट करेंगे। अगर नहीं आएगा तो वो कभी सपोर्ट नहीं करेंगे। तो ये सारी चीज़ें जो हैं ये ध्यान में रखना बहुत ज़रूरी है। ठीक है, बहुत शुक्रिया आपका सिद्दीक साजिद साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। नाज़रीन, मजबूरी तरह सां हिन वक्त कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़िजे पियो, मुल्क में हालात रोज़ बुनियाद ते ख़राब थियनि पिया। उन वक्त में जेका सियासत आहे उहा बि ज़ोर वठंदी पई वञे। सियासी हुक्मराननि जो, सियासी पार्टियुनि जो बजाय जो ध्यान हिन वक्त अवाम ते हुअणु घुरिजे, अवाम जी ज़िंदगी बचाइण ते हुजणु घुरिजे, पर हिन वक्त सियासत थींदी असांखे नज़र अचे पियो। ख़ासि करे हुन में वफ़ाक़ी हुकूमत असांखे वाज़े तौर ते नज़र अचे पियो। काल्ह इमरान ख़ान पारां अड़ी तरमीम ते नज़रसानी जे हवाले सां वाज़े तौर ते ॻाल्हि कई वई आहे। NFC अवार्ड खे नाक़ाबिले अमल
अमल वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां करार ॾिनो वियो आहे, जंहिंखां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रद्द अमल बि साम्हूं आयो। हिन सूबे जे अवाम इहो सोचण ते हिन वक़्तु मजबूर आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान अगरि हिते आयो बि त सूबे जे वॾे वज़ीर चीफ एग्जीक्यूटिव सां न मिलियो। हिन वबा जी सूरत हाल में अहिड़े क़िस्म जी सियासत थिए पई जेका पिण केतिरा ई सवाल उथारे पई। नई सही प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी त पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। तलानी गवा। Sun TV Network mobile app. Watch live TV and all programs on your mobile. Download the app